अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ أخذ الله ميثاق النبيين لما آتيتكم من كتاب وحكمة ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه قال أأقررتم وأخذتم على ذلكم إصري قالوا أقررنا قال فاشهدوا وأنا معكم من الشاهدين صدق الله العظيم وقال النبي صلى الله عليه وسلم من أحب سنتي فقد أحبني ومن أحبني كان معي في الجنة أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما فمن صلى عليه صلاة واحدة صلى الله عليه بها عشرا سبئی دوست دل جی محبت سا مدینے وارے میرت درود شریف جو نظرانو پیش اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم ये आरज़ू है कि अपने आका को धड़कनों का सलाम लिखूं ये आरज़ू है कि अपने आका को धड़कनों का सलाम लिखूं नजर से शबनम के मोती लेकर मैं उनके कदमों के नाम लिखूं मैं एक अदना सा उम्मती हूं मैं कैसे उनका मकाम लिखूं खुदा से अल्फाज़े सहर अता हो तो मैं उनका कलाम लिखूं पता नहीं कि ये मेरी अकीदत है या उनसे निस्बत का सिलसिला है पता नहीं कि ये मेरी अकीदत है या उनसे निस्बत का सिलसिला है कि गुंबज़े खज़रा को जब तक न देख पाऊं कि गुंबज़े खज़रा को जब तक न देख पाऊं मैं जन्नत को ना तमाम लिखूं अजीजान मुहतरम बिरादरान मुकर्रम बिलखुसूस अजजहिन अज़ीमुश्शान जलसे सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व दस्तार फजीलत कॉन्फ्रेंस जा मेजबान गुलशने शहीद इस्लाम जा चमकंदड़ महकंदड़ गुल बिरादर मुकर्रम हजरत मौलाना अहमद अली शेख साहब उन्हनि जा जुमला रुफ़क़ाए कराम स्टेज ते मौजूद जमीयत उलमा इस्लाम ज़िले कंबर शहदात कोट जी क़यादत बिलखुसूस कायद कंबर बिरादर मुकर्रम मौलाना उज़ैर गुल जागीरानी साहब कायद शहदात कोट बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद जान आबिद साहब बिया उलमाए कराम पिंडाल में मौजूद
इन गोठ ऐं आस पास जा जुर्रतमंद गैरतमंद मुसलमानों, अल्लाह रब्बुल इज्जत जा बेहद एहसान है जो अल्लाह रब्बुल इज्जत असां तव्हां खे अज जे हिन इज्तिमा में शिरकत जो मौक़ो नसीब फरमायो। अल्लाह रब्बुल इज्जत का दुआ है त अल्लाह ताला असां तव्हां जी अज जी न हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। जलसे जो उन्वान जलसे सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर जे सीरत जो, हुजूर जे सुन्नत जो जिक्र खैर मां छा बयान करे सघंदुमि। आका जे सीरत ऐं सुन्नत खे पढ़ण जे लाइ मां रब जे पाक कुरान जी तिलावत कई। मूंखे रब जो पाक कुरान हुजूर जी सीरत बयान कंदे नजर थो अचे। मुंहिंजी ज़बान खे कहिड़ी ताकत जो मां हुजूर जी सीरत बयान करे सघां। हुजूर जी सीरत बयान करण जे लाइ मां रब जे पाक कलाम जे औराक खे खोलियुम। मूंखे रब जो पाक कलाम अल्लाह जे महबूब जी सीरत बयान कंदे नजर आयो। मूंखे रब जो पाक कलाम काथे मदीने वारे मीर जे नबूवत ऐं रिसालत जो किस्सो बयान कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम हुजूर मुबारक जे मुबारक शहर जो जिक्र कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम आका जे मदीने तय्यबे जो जिक्र कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम हुजूर जे वज़्ज़ुहा वारे चेहरे जो जिक्र कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम आका जे जुल्फुन जो जिक्र कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम हुजूर जी इताअत जो हुक्म कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम हुजूर जी इताअत के अल्लाह जी इताअत बयान कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम हुजूर जी नाफरमानी के रब जी नाफरमानी बयान कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम हुजूर जी बैयत के रब जी बारगाह में कबूल कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम हुजूर के बिशारतूं ॾींदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम हुजूर जे औसाफ के बयान कंदे नजर थो अचे। काथे मूंखे रब जो कलाम हुजूर जे गुलामन जो जिक्र खैर कंदे नजर थो अचे। त काथे मूंखे रब जो कलाम मदीने वारे मीर जे औसाफ हमीदा के बयान कंदे नजर थो अचे। मां छा हुजूर जी सीरत बयान कंदे, हुजूर जी सीरत रब जो कुरान पाण बयान कई आहे। रब जे कुरान के पढ़, अल्लाह जे पाक कलाम जो मुतालियो कर। कुरान मजीद जा 30 पारा 114 सूरतूं सूरह फातिहा का वन्नास ताईं मदीने वारे मीर जे सीरत सुन्नत जो जिक्र खैर कंदे नजर थो अचे। तुझे मुझे मथा में लाज़िम आ त तू ऐं मां बि आका जो जिक्र खैर कयूं। तुझे मुझे मथा में लाज़िम आ त तू ऐं मां बि आका जी सुन्नत जो जिक्र खैर कयूं। इन जे करे त जंहिं जाइ ते मदीने वारे मीर जो जिक्र खैर थींदो आहे रब उन जाइ जे मथा रहमतुन ऐं बरकतुन जो वॾो फुड़ो मींहुं वसाए छॾे। यकीनन अॼु हिन मजलिस जे मथा भी अल्लाह जे रहमतुन जो वॾो फुड़ो मींहुं वसंदो हूंदो। इन नियत सां वे त जॾहिं आख़िर में उथऊं छा त असांजो दामन बि रब जी रहमत सां भरियल हो। इन नियत सां वे जॾहिं आख़िर में उथऊं असां भी कुछ हासिल करे उथऊं। मजदूर के मजदूरी आख़िर में मिलंदी आहे, मुंड में न मिलंदी। मुंड में जेकॾहिं तव्हां मजदूर के मजदूरी ॾेई छॾींदव त उहो कम ई न कंदो। मजदूरी आख़िर में ॾिबी आहे। उन जे पगर जी, उन जे पसीने जी, उन जे खून जी मजदूरी आखिर में मिलंदी आहे। तू ऐं मां भी अॼु इन सर्द रात में इन खुलियल आसमान जे हेठां इन पलाल जी बिंड ते इन जमीन जे टुकड़े ते हेठ वेही करे अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत ॿुधण जी नियत सां वेठा आहियूं। तू ऐं मां भी अल्लाह जे महबूब जो, मदीने वारे मीर जो, आमिना जे दुर्रे यतीम जो, अब्दुल्ला जे जिगर गोशे जो सीरत सुन्नत जो जिक्र खैर ॿुधण जे लाइ वेठा आहियूं। रब मोहम्मद जो कसम अॼु जे हिन महफ़िल जे मथां भी रब जे रहमतुनि जो वॾो फुड़ो मींहुं वसंदो हूंदो। पोइ जॾहिं आख़िर में उथंदासीं त इंशाअल्लाह असांजो दामन भी रब जी रहमत सां भरियल हूंदो। सीरत जो वॾे में वॾो पैगाम, सीरत जो वॾे में वॾो पैगाम तौहीद जो पैगाम। सीरत जो पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम। मदीने वारे मीर जी पहिरीं दावत तौहीद जी दावत। मदीने वारे मीर जी पहिरीं तकरीर तौहीद जी तकरीर।
मदीने वारे मीर जी पहिरीं तबलीग तौहीद जी तबलीग। मदीने वारे मीर मक्के जे फारान जबल जी चोटी ते चढ़ी करे कुरैश मक्का ऐं कुफार मक्का के गॾु करे जेकी पहिरीं तकरीर फरमाई, पहिरीं तबलीग कई, पहिरियों वाइज़ कयो, पहिरीं नसीहत कई, पहिरियों बयान कयो, उहो पहिरियों बयान क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहून जो बयान हो, पहिरियों बयान तौहीद जो बयान हो, पहिरियों बयान रब जी वहदानियत जो बयान हो, पहिरियों बयान अल्लाह जे दरवाजे जी तरफ सॾण जो बयान हो, पहिरियों बयान इहो ई बयान हो अल्लाह हिक आहे, अल्लाह खालिक आहे, अल्लाह मालिक आहे, अल्लाह राज़िक आहे, मुश्किल कुशा हिक अल्लाह है, हाज़िर नाज़िर हिक अल्लाह है, इल्मुल गैब हिक अल्लाह खे आहे, औलाद ॾियण वारो हिक अल्लाह है, बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारो हिक अल्लाह है, जानिन जो मालिक हिक अल्लाह है, राज़िक हिक अल्लाह है, खालिक हिक अल्लाह है। पहिरीं दावत तौहीद जी दावत हुई, पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम हो। मदीने वारे मीर जॾहिं पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम ॾिनो, पैगाम ॾियण जे करे कुरैश मक्का कावड़जी पिया, कुफार मक्का नाराज़ थी पिया, उन्हनि आका जे तौहीद जे पैगाम खे पसंद न कयो, उन्हनि हुजूर जे मथां ज़ुल्म सितम जा पहाड़ केरिया, उन्हनि आका जे रस्ता रोक कई, उन्हनि आका जे मथां पत्थर वसाया, हुजूर जे वज़्ज़ुहा जे चेहरे खे लहू लहा कयो वियो, हुजूर जे मथां गलीज़ जानवरनि जूं ओझरियूं उछली वयूं, आका जे रसद खे बंद कयो वियो, आका जे साथियुनि जे मथां ज़िंदगी तंग कई वई, ज़मीन तंग कई वई। पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम ॾिनो, तौहीद जी दावत ॾियण जे करे मदीने वारे मीर जे मथां बि ज़ुल्म सितम जा पहाड़ किराए विया। रब पंहिंजे महबूब जे उन दावत ते ऐं रब पंहिंजे महबूब जे उन सब्र जे अंदाज़ खे एॾो पसंद कयो जो रब पंहिंजे महबूब खे बदले में आसमान जो सैर करायो, रब पंहिंजे महबूब खे अर्श मुअल्ला जो दीदार करायो, रब पंहिंजे महबूब खे पंहिंजो दीदार करायो, रब पंहिंजे महबूब खे पंहिंजो दीदार कराए पैगाम ॾिनो, मुंहिंजा महबूब तूं तौहीद जो पैगाम ॾिनो, कुरैश मक्का कावड़जी पिया, तूं तौहीद जी दावत ॾिनी, कुफार मक्का कावड़जी पिया, मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे मक़ाम खे बुलंद करे छॾियो आहे, क़यामत जे सुबुह ताईं अचण वारनि इंसाननि जे आॾो तुंहिंजो मक़ाम चोरी जे चंड वांगुरु रोशन हूंदो। मुंहिंजा महबूब पोइ तुंहिंजे सीरत सुन्नत जे रस्ते ते हली करे, मुंहिंजा महबूब तुंहिंजो जेको बि ग़ुलाम तौहीद जी तरफ़ सॾींदो, तौहीद जी तरफ़ दावत ॾींदो, मां रब उन जे मक़ाम खे बि बुलंद करे छॾींदो। नारे तकबीर, शाने मुस्तफा, नारे तकबीर। अॼु असांजे आलिमनि सां इख़्तिलाफ़ छो थो रखियो वञे? इख़्तिलाफ़ जो सबब कहिड़ो आहे? इख़्तिलाफ़ जो सबब रुॻो हिकिड़ो, मुंहिंजा आलिम तौहीद जे रस्ते जी ॻाल्हि था कनि, मुंहिंजा आलिम सीरत सुन्नत जे रस्ते जी ॻाल्हि था कनि। हा, मुंहिंजे आलिमनि जो क़सूर रुॻो इहो आहे, मुंहिंजे शहीद अब्बे जो क़सूर बि रुॻो इहो हो, उनजो क़सूर बि रुॻो इहो हो जो हक़ जी ॻाल्हि पियो करे, तौहीद जी ॻाल्हि पियो करे, हुजूर जे सीरत सुन्नत जी ॻाल्हि पियो करे, हुजूर जे सहाबा आका जे नक्श कदम ते हलंदे आका वांगुर तौहीद जी दावत ॾिनी, उन्हनि इस्लाम जे पैगाम खे, इस्लाम जे झंडे खे मक्के जी सरज़मीन खां खणी मदीने जी सरज़मीन ताईं पहुचायो, मदीने जी सरज़मीन खां कढी करे उन्हनि इस्लाम जे झंडे खे मशरिक ताईं पहुचायो, मग़रिब ताईं पहुचायो, शाम जे दरो दीवार ते वहदानियत जो पैगाम पहुचायो, कैसरे कसरा जे महलात जे दीवारनि ते बीही करे उन्हनि तौहीद जी दावत ॾिनी, उन्हनि यरमूक जे मैदान ते बीही करे आका जे सीरत सुन्नत जी दावत ॾिनी, उन्हनि यूरोप जे दरवाजे ते बीही करे रब जे महबूब जे सीरत सुन्नत जी दावत ॾिनी, उन्हनि उर्दुन शाम जे सरज़मीन ते आका वांगुर तौहीद जो पैगाम पहुचायो। हुजूर जा दुश्मन भी हुजूर सां रुॻो अदावत इन जे करे रखनि पिया जो आका तौहीद जी दावत ॾियो पए, हुजूर जे सहाबा जा दुश्मन भी सहाबा सां अदावत रुॻो इन जे करे रखनि पिया जो उन्हनि हुजूर जे पैगाम खे अॻिते वधायो। उलमाए हक़, उलमाए देवबंद, अल उलमाए वरसतुल अंबिया जे मिस्ताक, इन्हनि
आलिमन सां अदावत रुगो इन जे करे रखी थी वञे अॼु मुंहिंजो आलिम तौहीद जी दावत थो ॾे अॼु मुंहिंजो आलिम तौहीद जी ॻाल्हि थो करे अॼु मुंहिंजो आलिम तोखे इहो ॿुधाए थो अल्लाह हाज़िर नाज़िर आहे हाज़िर नाज़िर रुगो हिकु रब आहे इल्मुल ग़ैब जो मालिक हिकु अल्लाह है औलाद ॾियण वारो हिकु अल्लाह है अॼु मुंहिंजो आलिम भी असलाफ जे उन तरीक़े ते हलंदे सहाबा जे नक्शे कदम ते हलंदे हुजूर जे सीरत सुन्नत जे तरीक़े ते हलंदे तौहीद जी दावत ॾे थो अॼु मुंहिंजे आलिम सां अदावत इन जे करे रखी थी वञे तौहीद जी दावत ॾियण जे करे जेकॾहिं इन जे करे अदावत रखी थी वञे पोइ मुंहिंजे आलिमनि जी निस्बत रब्बे मोहम्मद जो कसम सहाबा सां है मुंहिंजे उलमा जी निस्बत आका सां है मुंहिंजे उलमा जी निस्बत अल्लाह जे पाक आनंद सां है उन्हनि भी तौहीद जे दावत ते तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं मुंहिंजे आलिमनि भी तौहीद जी दावत ते तकलीफ़ूं बर्दाश्त करे ॾेखारे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा उलमा जो बंदे कातल दे सहाबा जे कातल दे शहीद जे कातल दे नारे तकबीर अॼु जो मुशरिक तो चे औलाद साईं तो दे साईं हां पुट जी औलाद को नहीं चाचा अचो साईं जे दरवाजे ते औलाद मिली वेंदई साईं वेठो कंबरा अस्पताल में मरीज लाड़काने दाखिला साईं के हिते दी खबर पए तो उनके पेट में छाए हितों दी खबर पए अॼु जो मुशरिक भी वही तो चए ना तो औलाद केर तो रे साईं थो रे अॼु जो मुशरिक तो चए औलाद साईं थो रे अॼु जो मुशरिक तो चए बीमार डॉक्टर के छॾे रे साईं वटि अच साईं रुगो ईअं थुक उछलींदो चटे छॾ ठीक थी वेंदे पाण वेचारो मरे तो पाण खे ठीक नथो करे सघे हलियो आहे मुरीदनि खे ठीक कर अॼु जो मुशरिक भी इहो ई थो चए त औलाद हितों थी मिले अॼु जो बिदअती भी इहो थो चए त मर्ज़ जी शिफ़ा हितों थी मिले अॼु जो बिदअती भी इहो थो चए त हुजूर हाज़िर नाज़िर साईं जी दावत ते भत्त जी देग ते हलवे जी प्लेट ते सादा लो मुसलमानन जो ईमान खराब करे अॼु जो बिदअती उहा ॻाल्हि थो करे रब्बे मोहम्मद जो कसम जेका ॻाल्हि मक्के जो मुशरिक पियो करे मक्के जो मुशरिक भी इहो ई पियो चए त औलाद मुझो पुत्र दे तो मक्के जो मुशरिक भी यही पहुंचे मर्ज का शिफा कांटे रो थोड़े मक्के जो मुशरिक भी यही पहुंचे तो मर्ज का शिफा ए पीर दे तो ए फकीर दे तो ए असा जो महबूब दे तो आज जो मुशरिक भी वही गाल तो करे मक्के जो मुशरिक भी वही गाल तो करे वो मक्के जे मुशरिक जे मुकाबले में तौहीद जी गाल चवण वारो आका नामदार हो रब्बे मोहम्मद जो कसम अज आका जे सीरत जे रस्ते ते हली करे तौहीद जी दावत ॾियण वारो जेकॾहिं रूह ज़मीन ते मूंखे नज़र अचे तो हुजूर जो सच्चो आशिक आलिम नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा हुजूर त माण्हुनि खे नकीदे खां ॿाहिरि कढियो तू माण्हुनि खे वापसि नकीदी जी तरफ़ धिके थो वरी ॻाल्हि तो करे त साईं असां आशिक नबी आहियूं असां हुजूर जा गुलाम आहियूं हुजूर सां मोहब्बत आहे गुलामी रसूल में मौत भी कबूल है गुलामी रसूल में मौत भी कबूल है नारा तो हणे इश्क मुस्तफा जा ॻाल्हि तो करे हुजूर जे सीरत सुन्नत जे रस्ते जे खिलाफ रब्बे मोहम्मद जो कसम चाचा अचो त मां तोखे ॿुधायां त हुजूर खे मोहब्बत कैसा है अचो त मां तोखे ॿुधायां त हुजूर सां हकीकी मोहब्बत कंहिंखे आहे हुजूर फरमायो मन अहब सुन्नती सही हदीस बयान तो क्या जिम्मेदारी सां ॻाल्हायां थो हुजूर फरमायो मन अहब सुन्नती फक़द अहब्बनी वमन अहब्बनी कान मई फिल जन्नह मदीने वारे मीर ॿुधायो जंहिंखे मुंहिंजी सुन्नत सां मोहब्बत आहे मदीने वारे मीर चयो जंहिंखे मुंहिंजी सीरत सां मोहब्बत आहे मदीने वारे मीर चयो जंहिंखे मुंहिंजे सीरत सुन्नत जे रस्ते सां मोहब्बत आहे फक़द अहब्बनी पोइ उनखे ई मां मोहम्मद करीम सां मोहब्बत आहे फैसलो तुंहिंजे मथां छॾियां थो हुजूर जी सुन्नत कहिड़ी ही ऐं
केड़ी हुजूर जी सुन्नत तो हुई जेको हुजूर जे सुन्नत ते हले थो उनके ही मदीने वाले मीर सा मोहब्बत आ जंहिंजे जिंदगी में हुजूर जी सुन्नत नाहे जंहिंजे जिंदगी में हुजूर जी सीरत नाहे जंहिंजे जिंदगी में हुजूर जो तरीको नाहे जंहिंजे जिंदगी में सहाबा जो तरीको नाहे जंहिंजे जिंदगी में असहाब मोहम्मद जा नक्श कदम नाहिन जंहिंजी जिंदगी में जनाब सज्जिदना सिद्दीक अकबर जी सदाकत नाहे जंहिंजे जिंदगी में जनाब सज्जिदना फारूक आजम जी अदालत नाहे जंहिंजे जिंदगी में जनाब सज्जिदना उस्मान ज़िन्नूरैन जी सखावत नाहे जंहिंजे जिंदगी में जनाब सज्जिदना अली हैदर कर्रार जी शुजाअत ऐं बहादुरी नाहे सहाबा जा नक्श कदम नाहिन रब्बे मोहम्मद जो कसम उनखे हुजूर सां मोहब्बत ची मां भी दाढ़ी रखिया मां भी पटको पातो आ हुजूर जी सुन्नत आ मुखे रुगो दाढ़ी ऐं पटको हुजूर जी सुन्नत ना है हां हुजूर जी सुन्नत सां गड इन दाढ़ी पटके सां गडो गड अकीदो भी दुरुस्त करणो हुजूर पहिरी तबलीग दाढ़ी ऐं पटके रखण जी न दिनी ही पहिरियों दर्स दाढ़ी ऐं पटके जो न मिलियो हो पहिरियों दर्स तौहीद जो मिलियो हो पहिरियों पंहिंजे दिल में तौहीद जे अकीदे खे मजबूत कर उन खां पोइ हुजूर जे सीरत सुन्नत जे मुताबिक जिंदगी बसर कर इहो ही सही रस्तो हक वारो रस्तो इहो हक जो रस्तो तो के नजर ईंदो हक जे आलिम जे हिन स्टेज ता तो के नजर ईंदो रब्बे मोहम्मद जो कसम मुजा काबिर उलमा पंहिंजी गाल कुरान जी आयतुन मां साबित मुजा काबिर उलमा पंहिंजो अकीदो कुरान जे औरात ता साबित कयो हो मुझे अकाबिर उलमा पंहिंजो अकीदो हुजूर जी सीरत सुन्नत में साबित करे ॾेखारियो आ अज मां तोखे भी चैलेंज तो कया पंहिंजे उलमा जे नक्श कदम ते हलंदे मुझे उलमा कल पंहिंजो अकीदो कुरान जे औरात में साबित करे ॾेखारियो मुझे उलमा कल पंहिंजो अकीदो हुजूर जे सीरत सुन्नत में साबित करे ॾेखारियो अज भी हे हक जा आलिम पंहिंजो अकीदो कुरान जी आयतुन में साबित करे ॾेखारण जे लाइ तैयार आहिनि हुजूर जी सीरत सुन्नत में साबित करे ॾेखारण जे लाइ तैयार आहिनि फैसलो तो ते छॾिया थो तू फैसलो कर त हक जे रस्ते ते केरा ना हक जे रस्ते ते नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमा इस्लाम तौहीद जी दावत मिले थी गाल समझ में भी अचे थी चाचा गाल समझ में भी अचे थी दिल कबूल भी करे थी पर पो भी चे तो साईं मजबूर आया छा कया अब्बो साईं जो मुरीद आने अब्बे के छड़े न तो सके अब्बो साईं जो मुरीद आ अब्बे के छड़े न तो सका भुख मरी विंदो अब्बे के छड़ीनो उन जे करे मड़ी पो अब्बे जे कड़े साईं जे कड़े गाल दिल के लगे थी केस थी पो भी चे तो न अब्बे जे करे उने कढाया अज तू तौहीद जे रस्ते ते हलंदे ये दुनियावी रिश्ता कुर्बान नथो करे सके रब्बे मोहम्मद जो कसम ईमान कामिल नथो थे हुजूर जे दावत ते लब्बैक चई करे आका जे पैगाम थे लब्बैक चई करे सहाबा रिश्ता कुर्बान करे ॾेखारिया सहाबा तौहीद जे रस्ते ते हलंदे बच्चा कुर्बान करे ॾेखारिया सहाबा तौहीद जे रस्ते ते हलंदे जानियूं कुर्बान करे ॾेखारियूं अच त मां तोखे बुधाया हुजूर जे उन सहाबी जो मिसाल पढ़ी बुधाया मैदाने बदर में रब जा फरिश्ता भी उन मंजर के नोट करे रहा हा रब जा फरिश्ता उन मंजर जा गवाहिन बदर जे मैदान में 313 जो कलील लश्कर हुजूर जी ताकत थे हुजूर जे हुक्म थे मैदान जिहाद में बिछो आ 313 मां एकड़ो नौजवान 18 सालन जो सहाबी भी मैदान जिहाद में मौजूद आ नौजवान 18 साल उम्र हाने जवानी जे उम्र ते पहुतो आ मैदान जिहाद में आका जे हुक्म ते लब्बैक चई करे जान जी बाजी लगाने जलाए तैयार बिछो आ जान कुर्बान करने जलाए तैयार बिछो आ कुफार जे लश्कर में मैदान ते उतबा बाहिर निकली अची करे हल मिन मुबारिजिन जो नारो हणी करे पुकारे तो
आहे को मुसलमानन में मर्द मुजाहिद जेको मां उतबे जे तलवार जो मुकाबलो करे। आहे को मुसलमानन में को मर्द को माई जो लाल जेको मां उतबे जो मुकाबलो करे। रब्बे मोहम्मद जो कसम उतबे जे मुकाबले में बाहर निकरण वारो सब का पहिरियों 18 सालन जो नौजवान सहाबी हो। वो नौजवान सहाबी बाहर निकरी तो चे। सहाबी उनके चवन था हुज़ैफा तुझे मुकाबले में केरा के मुकाबले में निकले तो सामो तुझो पी उतबो मौजूद आ। उन सां गॾु तुझो चाचो शैबो मौजूद आ। उन सां गॾु तुझो सॻो भाउ वलीद मौजूद आ। करीबी रिश्ता हिन। पी तलवार हथन में खणी ललकारे थो। चाचो तलवार ललकारे गॾु बीठो आ। बा तलवार हथन में लहराए गॾु बीठो आ। मैदान जिहाद ते सब खां पहिरियों जेकॾहिं निकिरे थो हुजूर जो सच्चो आशिक निकिरे थो। आका जे दावत ते लबैक चई करे मैदान ते निकिरे थो। जे तो आका अज इजाजत मिले मां क़यामत ताईं अचण वारनि मुसलमाननि खे ॿुधाइण चाहियां थो सबक छॾणु चाहियां थो। हुजूर जी दावत ते लबैक चई करे मां रिश्ता कुर्बान करे ॾेखारिया। आका जी तौहीद जी दावत ते लबैक चई करे मां पंहिंजे दिल में वहदानियत जे दर्स खे महफूज़ कयो हो। आका जे ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून जे नारे के पंहिंजे सीने में महफूज करे। ला इलाहा इल्लल्लाह जो नारे मस्ताना बुलंद करे। मां मैदान ते बीठो आहियां क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ मां मिसाल चरियूं वञां थो। मां आका जे दावत ते रिश्ता कुर्बान करे ॾेखारिया आहिनि। पी उहो जेको मोहम्मद अरबी जे झंडे जे हेठां। चाचो उहो जेको मोहम्मद अरबी जे झंडे जे हेठां। भाउ उहो जेको मोहम्मद अरबी जे झंडे जे हेठां। जेको मोहम्मद अरबी जे झंडे जे हेठां नाहे। मां हुज़ैफा जो उन सां को रिश्तो ई कोन्हे। सहाबा तो हुजूर जी दावत ते रिश्ता कुर्बान करे ॾेखारिया। अॼु तूं पेट जे बाहि जो फिक्रमंद तो थे खाधे पीते जो फिक्रमंद तो थे उन जे करे तौहीद जी तरफ नथो अचे। मां तोखे दावत ते फिक्र तो ॾियां पंहिंजे दिल में तौहीद जे बीज खे मज़बूत कर। तौहीद जो पैगाम तोखे मिलंदो। रब्बे मोहम्मद जो कसम उलमाए हक़ जे हिन स्टेज ते मिलंदो। मुझे असलाफ भी तौहीद जी दावत ॾिनी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मुझे अकाबिर भी तौहीद जी दावत ॾींदे कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सहाबा जे नक्श कदम ते हलंदे उन्हनि जानिनि जा नज़राना पेश कया आहिनि। ऐं मां भी अॼु तव्हां जे इन ॻोठ में बीह करे इहा दावा करे सघां थो। रब जी बारगाह में इहा उम्मीद रखी सघां थो त मुझे भी जान जी कुर्बानी ॾिनी आहे। मुझे शहीद पे भी पंहिंजो पाक खून वुज़ू जी हालत में सजदे जी हालत में जाए नमाज ते पायो आहे। मुझे अबे भी खून पायो तौहीद जी दावत कयो आहे। नारे तकबीर शहीद मस्जिद अल्लामा खालिद महमूद सुमरो। नारे तकबीर। अहसिब अन्नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून वलक़द फतन्ना अल्लज़ीना मिन क़ब्लिहिम फलयअलमन्ना अल्लाहु अल्लज़ीना सदक़ू वलयअलमन्ना अल-काज़िबीन। कुरान जो आयतूं तुझे मुझे दिल ते दस्तखत ॾियनि थियूं। कुरान जो आयतूं पुकारनि थियूं तोखे आवाज़ थियूं ॾियनि तुंहिंजे दिल खे झंझोड़नि थियूं तुंहिंजे ईमान खे। ए मोमिन ईमान जी दावा तो करें त सभ खां पहिरियों अक़ीदो मज़बूत करणो पवंदो। जॾहिं अक़ीदो मज़बूत कंदे ईमान कामिल कंदे त पोइ मुसीबतूं ईंदियूं। पोइ अबा इम्तिहान ईंदा चाचा। इम्तिहान मोमिननि जे मथां ईंदा आहिनि। इम्तिहान मोमिननि जे मथां ईंदा आहिनि। तॾहिं त रब क़ुरान में फरमायो वहदैनाहुन नजदैन। तॾहिं त रब रस्ता रखिया साम्हूं रखी जी वहदैनाहुन नजदैन। हिकिड़ो तौहीद जो रस्तो आहे, ॿियो गुमराही जो रस्तो आहे, हिकिड़ो जन्नत जो रस्तो आहे, ॿियो जहन्नम जो रस्तो आहे। हिकिड़े रस्ते जे दरवाज़े ते बीह करे रब्बे मोहम्मद जो कसम हुजूर जो महबूब पुकारे थो सॾे थो। हे रस्तो आहे तौहीद जो, हे रस्तो आहे हिदायत जो, हे रस्तो आहे कामयाबी जो, हे रस्तो आहे जन्नत जो। ॿिए तरफ़ हुजूर जा दुश्मन बीह करे दावत ॾेई रहिया आहिनि त हे रस्तो आहे। फ़ैसिलो तुंहिंजे मथां छॾे थो वञा कहिड़े रस्ते खे इंतखाब करणो आहे। इंतखाब तुंहिंजे आलो छॾे थो वञा। हिकिड़े तरफ़ हुजूर जे दावत वारो असली रस्तो आहे, ॿिए तरफ़ हुजूर जे दुश्मननि वारो।
वहदैनाहुन नजदैन। हिकिड़े तरफ़ ईमान वारो रस्तो, ॿिए तरफ़ गुमराही वारो रस्तो। हिकिड़े तरफ़ कुर्बानिन वारो रस्तो, ॿिए तरफ़ बुसरिन वारो रस्तो। बुसरिन वारो, हलवन वारो, कुटिन वारो, भत जी देग ते हलवे जी प्लेट ते बरोच वेचारा निकिरी था पोइ मैदान ते। हा, हिकिड़े तरफ़ कुर्बानी जो रस्तो आहे, ॿिए तरफ़ हलवे वारो रस्तो आहे, कुटिन बुसरिन वारो रस्तो आहे। हुजूर जे रस्ते ते, हक़ जे रस्ते ते हलंदे पोइ तकलीफ़ूं ईंदियूं। चाचा तकलीफ़ूं ईंदियूं, पोइ बर्दाश्त करणी पवंदी। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी तकालीफ बर्दाश्त करे सब्र कयो। जिने सब्र कयई, रब इनाम केॾो ॾिनो उनखे। इनाम उहो ॾिनई, इनाम उहो ॾिनई कि फकान क़ाब क़ौसैनि औ अदना, फकान क़ाब क़ौसैनि औ अदना। रब इनाम वो ॾिनो जो रूए ज़मीन जे, बल्कि रब जी ख़ल्क़ियल सजी खुदाई मां, नबातात मां, जमादात मां, हैवानात मां कंहिंखे उहो मक़ाम न मिलियो जेको मक़ाम रब पंहिंजे महबूब खे ॾिनो। कंहिं नबी खे उहो मक़ाम न मिलियो। को नबी रब जे दीदार में तूर सीना जबल ते थो पहुचे, को नबी रब जे दीदार जे लाइ ॿिए आसमान ते ज़िंदा पहुचे थो, को नबी रब जे दीदार जे लाइ सतें आसमान ताईं पहुचे थो। पर रब जो महबूब अल्लाह जे दीदार जे लाइ, अल्लाह जे दीदार जे लाइ अर्शे मुअल्ला ते सिदरतुल मुंतहा खां मथे पहुचे। रब यो मकाम इन जे करे ॾिनो जो तौहीद जी दावत ॾिनी। तकलीफ़ूं बर्दाश्त कई, मकाम पंहिंजे महबूब खे उहो ॾिनई। हुजूर जे सहाबा भी तौहीद जे रस्ते ते तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। रब इनाम केड़ो ॾिनो जे उलाइका हुमुस सादिकून। रूए ज़मीन ते सच्चारनि जी का जमात ॾिसणी अथव। मुंहिंजे महबूब जे गुलामनि खे ॾिसो, इन्हनि खां वधीक को सच्चो माई जो लाल, को सच्चो का मां पैदा ई नथी करे सघे। उलाइका हुमुल मुफ़्लिहून। रब इनाम इहो ॾिनो, रूए ज़मीन कामयाब माण्हुनि जी का जमात ॾिसण चाहियो था। मुंहिंजे महबूब जे गुलामनि खे ॾिसो, इन्हनि खां वधीक को कामयाब थी नथो सघे। उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा। उन्हनि हुजूर जे दावत ते लबैक चई करे तौहीद जे रस्ते ते हली करे तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। उन्हनि जे ईमान जी गवाही रब क़ुरान में ॾिनी। रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन जो इनाम ॾेई छॾियईं। पोइ सहाबा जे नक्श कदम ते हलंदे जंहिं भी हुजूर जे सच्चे गुलाम, सच्चे आशिक तौहीद जी दावत में तकालीफ बर्दाश्त कयूं हिन, तौहीद जी दावत में तकलीफूं बर्दाश्त कयूं हिन, मुसीबतूं बर्दाश्त कयूं हिन, पोइ उनखे भी इनाम ॾींदो त रब जी ज़ात पाण इनाम। पोइ इंशाअल्लाह तोखे भी इनाम मिलंदो त रब जी ज़ात पाण इनाम। पोइ इन इनाम जे लाइ तयार आहियो? तौहीद जे रस्ते ते हलंदव, हक़ जे आलिमनि सां गॾु हलंदव। हाँ, हे हक़ जा आलिम, हक़ जा आलिमनि जे हथनि खे मज़बूत कंदव। हाँ, हे हक़ जा आलिम आहिनि जेके पैगाम था ॾियनि, दावत था ॾियनि, पुकारनि था तोखे। अॼु तूं वाइदो कर त इंशाअल्लाह हक़ जे आलिमनि सां गॾु बीहंदासीं। बीहंदव गॾु बीहंदव या भॼी वेंदव? जान ॾियणी पए ॾींदव, कुर्बानी ॾियणी पए ॾींदव, हक़ जे आलिमनि सां गॾु बीहंदव। पोइ क़ाइद मिलत इस्लामी हिकु दफ़ो ॿीहर हुकुम कयो। 23 मार्च ते इस्लामाबाद हलण जो हिकु दफ़ो ॿीहर हुकुम थियो। हाणे ख़बर पवंदी त कहिड़ा जो आहिनि, मुजाहिद कहिड़ा आहिनि, हाणे ख़बर पवंदी। क़ाइद हुकुम कयो आहे इस्लामाबाद हलणो आहे। छाजे लाइ हलणो आहे? यहूदियुनि जे एजेंट मां जान छॾाइणी आहे। अब इन यहूदियुनि जे एजेंट मां जान छॾाइणी आहे। हिन मुल्क में ला इलाहा इल्लल्लाह जो कानून नाफ़िज़ करणो आहे। सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाइणो आहे। पोइ क़ाइदा हुकुम कयो आहे त ला इलाहा इल्लल्लाह जे कानून जे निफ़ाज़ जे लाइ मैदान जिहाद ते निकिरण जो हुकुम थियो आहे। अॼु वाइदो कयो त पंहिंजी क़यादत जे हुक्म ते लबैक चई करे मैदान जिहाद ते क़ाइदीन सां गॾु हूंदासीं। रब तो चए तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बिअम्वालिकुम व अनफुसिकुम। कुर्बानी उहा क़बूल आहे जंहिंमें माल भी पंहिंजो हुजे, जान भी पंहिंजी हुजे। अब कुर्बानी उहा क़बूल आहे जंहिंमें माल भी पंहिंजो, जान भी पंहिंजी। कुर्बानी उहा क़बूल आहे। हिकिड़ी कुर्बानी उहा आहे माल परायो, जान मुंहिंजी, इहा भी क़बूल आहे। या जान माल मुंहिंजो, जान पराई, इहा भी क़बूल आहे। कुर्बानी उहा क़बूल आहे जंहिंमें माल भी पंहिंजो, जान भी पंहिंजी। तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअम्वालिकुम व अनफुसिकुम। माल भी पंहिंजो, जान भी
पंहिंजी अब माल भी पंहिंजो जान भी पंहिंजी पोइ इन आयत जो रूह ते अमल कंदे निज़ाम इस्लाम जे निफ़ाज़ जे लाइ मैदान ते निकिरंदासीं इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जे कानून जे निफ़ाज़ जे लाइ मैदान अमल ते निकिरंदासीं इंशाअल्लाह पोइ कहिड़ा कहिड़ा जवान जो ऐलान था कनि हथ मथे करे चओ त असां 23 मार्च ते काइद जे हुक्म ते लबैक चई मैदान ते निकिरंदासीं इंशाअल्लाह कायदीन हुकुम कयो कराची हलणो आहे कराची पहुचंदासीं कायद हुकुम कयो इस्लामाबाद हलणो आहे इस्लामाबाद पहुचंदासीं इंशाअल्लाह पोइ जेकॾहिं कायद हुकुम कयो कफन मथे सां बदी निकिरणो आहे पोइ कफन मथे सां बदी निकिरंदासीं इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज्जत अमा जे मोहब्बतुन के कबूल फरमाए अल्लाह रब्बुल इज्जत अमा जे जज्बे के कबूल फरमाए उलमाए हक जी कुर्बानियन के कबूल फरमाए हक जे आलिमन जे पैगाम के कबूल फरमाए जे साथी जो कुरान मजीद हिफ्ज़ कयो जिन जी दस्तार कई वई अल्लाह रब्बुल इज्जत उन जे मेहनतुन के कबूल फरमाए ऐं मौलाना अहमद अली शेख खुसूसन जे हिन बहराड़ी जे हिन इलाके में बिदअत जे मराकज़ में हुन हिते तौहीद जो किलो कायम कयो मां मौलाना अहमद अली साहब जन के दिल जे गहराई सां मुबारकबाद ॾियां थो मां उनखे जस ॾियां थो उन वॾी मेहनत सां वॾी जफ़ाकशी सां हिन इदारे जो बुनियाद विधो आहे अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे बाने जी मदद ऐं नुसरत फरमाए अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे बाने जे इन मेहनत अमल के पंहिंजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।